अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह फरमायो त यकीनन जिन गाबे के पूजा लाइ महबूद करे वरतो उन्हनि खे जल्दी संदन पालणहार तरफा डमर ऐं दुनिया जी ज़िल्लत ऐं ख्वारी मिलंदी ऐं असीं कूड़ा ठाहींदड़नि यानी बहुतान मढ़ींदड़नि खे अहिड़ी जज़ा ऐं सज़ा ॾींदा आहियूं। ऐं ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बुछड़ा कम कया पर उन खां पोइ तौबा ताइब थिया ऐं ईमान आंदाऊं त बेशक तुंहिंजो रब उन तौबा खां पोइ यकीनन बेहद बख्शणहार ऐं निहायत रहम करण वारो आहे। ऐं जॾहिं मूसा जे कावड़ लथी त तौरेत जूं तख़्तियूं खयाईं जिन में संदन पालणहार तरफां खाइस ॾियण लाइ हिदायत ऐं रहमत जी ख़ुशख़बरी लिखियल हुई। ऐं यादि कयो जॾहिं मूसा पंहिंजी क़ौम मां 70 ॼणा असां जे मुक़रर हंध यानी कोहे तूर ते हाज़िरी लाइ चूंडिया, पोइ जॾहिं उहे 70 ॼणा पंहिंजी सरकशी ऐं गाबे जी पूॼा करण जी गुनाह खां तौबा ऐं पशेमानी ज़ाहिर करण लाइ तूर सीना ते आया त उते अल्लाह जे ॾिसण जो मुतालिबो कयाऊं जंहिं ते खेनि ज़िलज़िले अची पकड़ियो ऐं उहे सभु मरी विया। तंहिं ते मूसा अलैहिस्सलाम बारगाह इलाही में अर्ज़ कयो त ए मुंहिंजा पालणहार, जेकॾहिं तूं घुरी हा त उन्हनि खे ऐं ख़ासि तौर मूंखे पहिरीं बि हलाक करे सघे पियो। छा असां मां जेके बेवकूफ़नि ऐं नादाननि कयो आहे उन करे तूं असांखे हलाक थो करीं। बेशक इहा तुंहिंजी हिकु परख आहे ऐं यकीनन हिकमत खां ख़ाली न हूंदी जंहिंजे वसीले जंहिंखे चाहीं तंहिंखे गुमराह करी ऐं जंहिंखे घुरी तंहिंखे हिदायत करी। तूं ई असांजो वाली वसीलो ऐं वाहिरो आहीं, तंहिं करे असांखे बख़्श ऐं असां ते बाझ कर ऐं तूं सभिनी बख़्शंदड़नि खां बहितर बख़्शंदड़ आहीं। ऐं असांजा रब असां लाइ हिन दुनिया में बि भलाई लिख ऐं आख़िरत में बि बेशक असां तोॾां रुजू कयो आहे। अल्लाह ताला फरमायो त आऊं पंहिंजो अज़ाब जंहिं लाइ वणंदो अथमि तंहिंखे ॾींदो आहियां, पर मुंहिंजी रहमत सभु कंहिं शइ खां वसी आहे ऐं हर शइ ते छायल आहे ऐं उन हर शइ खे घेरे रखियो आहे ऐं हर शइ सां शामिल आहे यानी संदसि बाज जो को कंधी किनारो कोन्हे ऐं संदसि लामहदूद ऐं बेइंतिहा रहमत खे सम्झण इंसान जे वस अकुल फ़हम ऐं शऊर खां घणो बालातर आहे। पोइ आऊं उहा रहमत उन्हनि लाइ लिखंदुसि यानी वक़्फ़ कंदुसि जेके तक़वा इख्तियार कंदा यानी जेके नाफ़रमानी खां बचंदा, अल्लाह जी हदुनि जी हिफ़ाज़त कंदा ऐं उन्हनि खे कॾहिं बोरांगण जी जुरत न कंदा ऐं ज़कात ॾींदा ऐं असांजी आयतुनि ते ईमान आणींदा। ऐं अहिड़ी रहमत दुनिया ऐं आख़िरत में उन्हनि लाइ बि लिखंदुसि जेके उन्हीअ रसूल नबीयल उम्मीय यानी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी कनि था जंहिं जूं वस्फ़ो ऐं ज़िक्र उन्हनि खे तौरेत ऐं इंजील में पाण वटि लिखियल मिले थो। ऐं उहो नबीयल उम्मीय उन्हनि खे नेक कमनि जो हुकुम करे थो ऐं बुराईअ खां रोके थो। उन्हनि लाइ पाक शयूं हलाल ऐं नापाक पलीत शयूं हराम करे थो ऐं मथां गरा बार लाहे थो ऐं जेके मथियनि गट पयल आहिनि उन्हनि खे खोले थो। पोइ जिन उन ते ईमान आंदो उन जी हिमायत कई ऐं संदसि मदद कयाऊं ऐं उन्हीअ नूर यानी क़ुरान जी ताबेदारी कयाऊं जेको सांस लाथो वियो आहे त तहक़ीक़ उहे ई कामयाब ऐं मुराद माणींदड़ आहिनि।